नाज़िन बिन कासिम जय गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ईदो ॻोठ में सकाफ़ती तक़रीब कोठाई वई। नाले वारे रागी तुफ़ैल संजरानी सिंधी गीत ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो, जॾहिं त तक़रीब में आयल महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा ॾिना विया। रिपोर्ट करे रहियो आहे सज्जाद चंदड़ो। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में जिथे धरती जी पर ऐलानियल ॾियारो धरती मुझे शान सिरे हेठ तकरीब जारी है। सकाफ़ती तकरीब में अचो तो जेके मेहमान ख़ुसूसी आहिनि ॿारड़ा और सकाफ़त के बारे में कड़ो में सजन था। सकाफ़त ॾियारो तो असांजे लाइ तमामु घणियूं ख़ुशियूं खणी ईंदो आहे। जीअं चइजे त मज़दूरी खां पोइ जॾहिं मज़दूरी मिलंदी आहे त थक लही पवंदा आहिनि। हिन ॾींहं खे मल्हाइण खां पोइ सॼे साल जा थक लहिजी वेंदा आहिनि। टोपियूं अजरकूं पाए करे जॾहिं असांजे सिंध जा शहज़ादा हलनि था रोडनि ते ऐं एॾे फ़ख्र सां हलनि था जो ख़बर पए थी त 5000 साल जिन्हनि माण्हुनि इन जो बुनियाद रखियो हो उन्हनि खे अॼु फ़ख्र हुजणु खपे असांजे सिंध सकाफ़त ते। सकाफ़त की जहाँ तक बात की जाए तो ये हज़ारों सालों पे मुहित है। सिंध धरती जो एक ज़माने में राजस्थान से लेकर बलूचिस्तान तक, पंजाब तक एक पहले हुई धरती थी, और ये वो सकाफ़त है, ये वो तहसीब है, वो ज़बान है जिसकी पूरे पाकिस्तान में अगर हम बाकी तमाम तहजीबों की अगर बात करें, सिंधी तहजीब और सकाफ़त उन सबसे बढ़कर है। शायर जो न बाबाणी बोली के बोले सके, जो न बाबाणी बोली के बोले सके, देश सां दर्द पंहिंजो न ओले सके, तैसा कहिड़ो भला मुंहिंजो नातो हुजे, तंहिंखे चओ मुंहिंजे नगरी मां निकिरी वञे, तंहिंखे चओ मुंहिंजे धरतीअ तां निकिरी वञे। तालीमी इदारा बि आहिनि, उन्हनि में प्रोग्राम हलनि पिया, असां इन्हनि सां गॾु आहियूं ऐं असां इन्हनि सां भरपूर सहकार कयो आहे। अॼु जेको आहे सकाफ़ती ॾियारो ईअं ईद जो समय आहे, नंढा वॾा ॾिसो त तव्हां माशाअल्लाह वॾा ख़ुशि आहिनि। बाक़ी इहा त सिंध में इन चकर जेको बोर्ड आयो आहे उन्हनि खे मां इहा चवंदुमि असां तव्हांजे दुख में बराबरि जा शरीक आहियूं। उन जे लाइ असां वधि में जेको बि ॿाहिरि आहियूं जेको मदद थी सघे उन्हनि सां कयूं ऐं उन खे इन मौक़े में पंहिंजे ख़ुशी जे मौक़े में तनहा न छॾियो वञे। नियाणियुनि खे पढ़ायो ऐं उन्हनि खे अॻिते आणियो ऐं ख़ुशियुनि में शामिलु थियूं ऐं सिंध जेको आहे सो हमेशह शादो आबाद रहे ऐं सकाफ़त जो ॾियारो असांजो कामयाबु रहे। जे हवाले सां हिन हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे। सिंध धरती असांजी माउ आहे ऐं सिंध धरती जो जेको हे शान असांजो जेको अजरक ऐं टोपी जो डे जेको असांजो मल्हायो पियो वञे, इन जे हवाले सां शाना बशाना पूरे सिंध जे अंदरि जेका धरती टीवी जेके न कोशिशि करे पई, इन जेके असांजे सकाफ़त खे उजागर करे पई, सिंध जा मसला अॻिते रखे पई। टोपी अजरक डे इहो 5000 साल पुराणो डे आहे। सिंधी चैनलनि इन्हनि खे अॻिते करे तमामु नौजवाननि खे असां आगाही ॾिनी आहे ऐं तमामु दोस्तनि खे मां अॼु इहो मुबारकबाद ॾींदुमि। इहो पैगाम पूरी दुनिया में वेंदो त असीं सिंध जी सकाफ़त जेका आहे उहा शानदार नमूने मल्हाईंदा आहियूं ऐं पंहिंजे रवायतुनि जा असां अमीन रहिया आहियूं। पंहिंजे सकाफ़त जी इन्हनि रवायतुनि खे असां हमेशह ज़िंदा रखंदासीं। ख़ूबसूरत अंदाज़ सां मल्हाईंदासीं, रैलियूं कढंदासीं ऐं सिंधी टोपी अजरक वेस पहिरें दुनिया खे ॿुधाईंदासीं त सिंधी सकाफ़त अज़ीम सकाफ़त आहे। असां अज़ीम सकाफ़त जा मालिक आहियूं। कैमरामैन शाहिद अली खान सां गॾु सज्जाद हुसैन छजड़ो, धरती टीवी न्यूज़, बिन कासिम अली, कराची।